अस्सलाम वालेकुम तान सुबह STV न्यूज़ आया वली मोहम्मद जारो नजर उचुदा दाबेची खां शौकत मंगी जन रिपोर्ट थे नाज़िन दाबेची अवामी प्रेस क्लब जो चूंडियो थी गुजरियो बिना मुकाबले सदर इकबाल लासी जनरल सेक्रेटरी मोहम्मद अयूब उनर सीनियर नायब सदर फेरोज़ किरियो ऐं ॿिया अहदेदार चूंडिया विया। उन मौके ते इकबाल लासी चयो त मूंखे उमेद आहे त मुंहिंजी टीम हमेशह ग़रीब मज़लूम माण्हुनि जी आवाज़ खे आला ऐवाननि ताईं पहुचाईंदी। दाबेची अवामी प्रेस क्लब ठठो जो चूंडियो थी गुजरियो बिना मुकाबले सदर इकबाल लासी सीनियर नायब सदर फेरोज़ किरियो नायब सदर शौकत मंगी जनरल सेक्रेटरी मोहम्मद अयूब उनर जॉइंट सेक्रेटरी मोहम्मद हनीफ मंदरो ऑफिस सेक्रेटरी मोहम्मद कासिम खोसो इंफॉर्मेशन सेक्रेटरी हैदर खोसो चूंडिया विया। जॾहिं त वर्किंग कमेटी में जमशेद रहरानी मोहम्मद हारून अली नवाज़ भट्टी सलमान बम्बरो ऐं रहमान लाशारी खे चूंडियो वियो। प्रेस क्लब जे सदर इकबाल लासी तकरीब खे ख़िताब कंदे चयो त अॼु तारीख़ में पहिरियों भेरो ओल्ड दाबेची में प्रेस क्लब जो इब्तिदा कयो वियो आहे। दाबेची जा ॿिया प्रेस क्लब हितां जे बुनियादी मसइलनि खे आला ऐवान ताईं पहुचाइण में नाकाम थी चुका आहिनि। मां पंहिंजी पूरी टीम समेत उमेद कयां थो त हू पंहिंजे कलम ज़रिए ऐं कलम जी ताक़त सां ग़रीब मज़लूम माण्हुनि ऐं दाबेची जे बुनियादी मसइलनि खे आला ऐवाननि ताईं पहुचाईंदा ऐं हर मामले ते मूंसां गॾु हूंदा। चूंडियल अहदेदारनि खे अजरकुनि जा तोहफ़ा पेश कया विया।